सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। पर असल उन सच साईं चयो कॾहिं कॾहिं असांजे जीवन में अहिड़ो हूंदो आहे जेकॾहिं असां कुझु ग़लति हूंदा आहियूं त जेके ग़लतियूं कंदा आहियूं उहे ठीक है, जेके न कंदा आहियूं उहे बि ॻाल्हियूं पवंदियूं भई हिन कयो हूंदो असल भर कोई न कोई नालो ॾेई छॾींदो आहे। वरी साॻे नमूने जेकॾहिं असां कुझु चङा हूंदा आहियूं चङाइयूं कंदा आहियूं असां पंहिंजे जीवन में ॾिसंदासीं जेके चङाइयूं कंदा आहियूं उहो त ठीकु आहे पर कॾहिं कॾहिं असांजी तारीफ़ एतिरी घणी हूंदी आहे जंहिं जेके चङाइयूं कंदा ई कोन्हूं तॾहिं बि चवंदा आहिनि माण्हू इन कई आहे यार इन बहितर कयो आहे पंहिंजो पाण नालो पंहिंजो पाण ज़िंदगी में ईंदो आहे। काफ़ी दफ़ा अहिड़ो थींदो आहे साम्हूं वारे खे पतो ई कोन हूंदो मां कोई इहो कमु कयो बि आहे पर सभु चङाइयूं जे खाते में पहुंदियूं रहंदियूं जेके बि आहे। त पोइ जेके चङाइयूं असांजे खाते में पहुंदियूं हर को समझंदो आहे इन जो मक़सदु बि असां हिकदमि पंहिंजो पाण खे संभाले वञूं। असां पंहिंजा गुण ॿुधी करे पंहिंजा कालर अहंकार में शायदि मां एतिरो चङो थी विया अगरि चङो सम्झी करे वेही रहंदासीं त अहंकार वधंदो पर जेतिरी चङाई जा असांखे लेबु लॻनि हर को चङो सम्झे त पोइ पंहिंजो पाण खे सम्झो त मां जेतिरो चङो आहियां मालिक अञा मूंखे कई गुणा वधीक चङे थियण जी शक्ति ॾिनी आहे। जेतिरो मां करे सघां थो हू मालिक चाहे थो त तूं अञा इन खां वधीक एतिरो कुझु करे सघे थो जेतिरो नाले में अचे थो उन खां वधीक तूं चङो थी सघे थो। तंहिंजे करे पंहिंजो पाण खे वरी ओतिरो चङा कंदा वञो बहितर थींदा वञो मालिक जी रहमत तव्हां ते मिलंदी वेंदी ऐं तव्हां ऊचाई ते पहुचंदा वेंदव मथे मथे खॼंदा वेंदव बहितर थींदा वेंदव। तंहिंजे करे असां थोरो छड़ो पंहिंजो पाण खे संभाले करे हलूं बहितर थी करे हलूं। असां आमतौर जेके बि इंसान आहियूं असां ॿिन्ही ॻाल्हियुनि में जल्दी मार खाईंदा आहियूं। जेकॾहिं थोरो कोई गिला कंदो आहे तॾहिं बि पंहिंजो पाण खे न ॾिसंदा आहियूं इहा ग़लती मूंखां थी आहे ऐं असां हिकदमि जो रिएक्शन एॾो कंदा आहियूं जंहिंजो को अंदाज़ न आहे ऐं पोइ जेको ई रिएक्शन कंदासीं जेको उन कुझु चयो आहे असां प्रैक्टिकली उनजे ख़िलाफ़ु अलाए केतिरो ख़राबु थी वेंदो ॻाल्हाइणु दुश्मनी पाइणु वेर विझणु उनजे लाइ साड़ जलन क्रोध जिते मौक़ो अचे उनखे परेशान करणु यानी हिकु लफ़्ज़ जे पोइतां असां एॾा त ख़राबु ऐं ख़्वार थी वेंदा आहियूं जंहिंजो को अंदाज़ न हूंदो आहे। हिकु लफ़्ज़ जे पोइतां असां एॾा त पाप करे वेंदा आहियूं जंहिंजो कोई अंदाज़ न हूंदो आहे। साम्हूं वारे चयो हिकु लफ़्ज़ आहे या कुझु ॻाल्हायो तंहिं खां वधीक कुझु कयो ई न आहे पर जेकॾहिं असां उते थोरो पंहिंजो पाण खे संभालूं ऐं चऊं जंहिं ॻाल्हायो आहे अगरि पाण खे उहा ग़लती असां कई आहे उहा आदत असां में आहे असां छड़ो उन आदत खे दूरि करूं असांजो सॼण आहे छाकाणि त असां वरी अॻिते केतिरनि ई पापनि खां बचंदासीं उहे कमु वरी वरी न कंदासीं केतिरनि ई गुनाहनि खां बचंदासीं ऐं जेकॾहिं कंहिं कुझु चयो आहे असांखे ज़हन में रखंदासीं चवंदासीं मां कयो ई कोन्हे भई छा आहे मुंहिंजो कहिड़ो वास्तो आहे चवे थो छा थींदो अॼु न सुभाणे सच सच थींदो हिन ॻाल्हि मूंखे छा कंदी सिर्फ़ु असां उन लफ़्ज़नि खे अहमियत न ॾियूं त असां पाण संतुष्ट रहंदासीं ग़लती खां के ग़लतियूं थी बि वयूं उनजो त पाप उनजो गलो उहो बि असांजा पाप खणण लाइ मेड़ींदो पिया उहे छा थींदो। तंहिंजे करे असां पंहिंजो पाण खे संभाले करूं ग़लति असां पंहिंजो पाण खे संभालींदा आहियूं ऐं नेकी ते असांखे मालिक इशारो ॾींदो आहे तोखे अञा एतिरी शक्ति आहे तूं घणो कुझु करे सघे थो अञा थोरो छो कयो अञा अॻिते वधो सभु असांखे मौक़ा ॾींदो आहे पंहिंजी रहमत सां भरींदो वेंदो आहे उहो असांखे चवंदो आहे अञा त घणो कुझु चङा थी सघो था ऐं पोइ जॾहिं उन जी रहमत मिलणु शुरू थी वेंदी आहे त पोइ असां जेको ई कमु था असांखे लॻंदो असांखे असां कयूं था पर पंहिंजो पाण थी वेंदो पंहिंजो पाण असांखे मदद मिलंदी ईंदी पंहिंजो पाण रहमत मिलंदी ईंदी ऐं असां अॻिते वधंदा हलंदासीं।